सजणो अस्सलाम वालेकुम। हिकु दफ़ो ॿीहर साईं क़ुर पाक लाइ असां ॼाणूं था त हीउ अल्लाह ताला जो कलाम आहे, जंहिंजो नज़ुल असांजे नबी आख़िर ज़मा हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही जे ज़रिए आयो। ऐं लतीफ़ साईं जिन हिकु सचे मुस्लमानी सचे सूफ़ी वहदतुल वजूदी सूफ़ीअ जे तौर ते पंहिंजे रिसाले जे सुहिणीअ जे हिन बैत में फ़रमायो त तो जेतो बैत भाया से आयतूं आहिनि, नियो मन लाइन प्रिया संदे पार ॾे। त पोइ जॾहिं लतीफ़ साईं जिन पंहिंजे बैतनि खे आयतूं था चवनि त लाज़िम आहे असां ते त संदन इन बैत खे मनो अन तस्लीम बि करियूं, क़बूल बि करियूं। संदन बैत क़ुर शरीफ़ जे आयतनि ॾांहुं इशारो कनि था या मंझंदि के किन आयतनि जा तफ़सीर समायल हुजनि। पर हिन बैत ते अचण खां अॻु अचो त इस्लाम जे बुनियादी रुकननि ते बि निगाह विझूं, जिन में अलाह ताला जी वहदानियत, रसूल ख़ुदा हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे जे रिसालत ईमान सां गॾु रोज़े, निमाज़, हज, ज़कात इहे सभु अची था वञनि। ऐं संदन ही बैत बि निहायत गौर तलब आहे त रोज़ा निमाज़ूं इहे पिणु चङो कमु, उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसिजे पीढ़ीअ खे, जंहिं में पसण पीढ़ीअ खे। त हिन ते बि को अबाम न हुजणु खपे। लतीफ़ साईं जो ही बैत हिन बैत में इहो मक़सदु हरगिज़ न आहे त रोज़े निमाज़ खे छॾे ॾिजे ऐं ॿियनि चङनि कमनि खे अख़्तियार कजे, बल्कि लतीफ़ साईं जिन जो मक़सदु आहे त इहे बि चङा कम आहिनि, तर्क करण जहिड़ा न आहिनि। जीअं पाण ई रहनुमाई पिया कनि वरी हिकु ॿिए बैत में त वहदहू ला शरीक लहू, चवंदो आ फ़र्ज़ वाजिब सुनतूं तैनियूं तर्क मां पा, तोबा संदी तस्बीह पढ़ण साण पुॼा, नांगा पंहिंजे नफ़्स खे का सही राह सुहाए, किथे नगा आहे किथे नांगा बि आहे, त संदी दोज़ख बाह तोखे ओॾियाई न अचे। त असांखे लतीफ़ साईं जो हर बैत, हर सूरत में उन ते असांजो एतिक़ाद बि हुजे, उनखे तस्लीम करणु असांजो फ़र्ज़ु बि हुजे, तॾहिं असीं हुनजे कंहिं बि तइलीम खे सही नमूने सां सम्झी सघंदासीं। जे लतीफ़ जी ॿोली जे सिंध।